अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया ग़ज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। पेशावर कोर कमांडर बाबति सियासतदाननि जा बयान मुनासिब न आहिनि। पेशावर कोर पाकिस्तान आर्मी जी मुमताज़ फॉर्मेशन आहे। पेशावर कोर जी क़यादत सदाईं प्रोफेशनल हथनि में ॾिनी वई आहे। पेशावर कोर ॿिनि ॾहाकनि खां दहशतगर्दी ख़िलाफ़ अहम किरदारु अदा करे रही आहे। सीनियर क़ौमी क़यादत खे दरख़्वास्त आहे त इदारे ख़िलाफ़ बयानबाज़ी खां पासो कनि। ISPR जो बयान। सदर आरिफ अलवी इमरान हुकूमत किराइण लाइ मुबैना पदी साज़िश जी जांच लाइ अदालती कमीशन जोड़ण लाइ सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे ख़त लिखी छॾियो। चीफ जस्टिस खे पंहिंजी सरबराही में कमीशन जोड़ण जी दरख़्वास्त। मुल्क खे सियासी तौर मुआशी बुरहान खां बचाइण ऐं सूरतयाल खे वधीक ख़राब करण खां रोकण जी ज़रूरत आहे। हाणोकी सूरतयाल में अवाम विरहाइजी चुको आहे। समूरनि इदारनि जो फ़र्ज़ु आहे त नुक़सान ऐं बिगाड़ खां बचाइण लाइ किरदारु अदा कनि। सदर आरिफ अलवी जो ख़त जो मतन। सदर चवे थो अमरीकी साइफर जी कॉपी बि सदर खे उमाणी वई आहे। पंजाब जा 24 केनाल वहनि पिया पर सिंध खे पाणी नथो मिले। तोनसा खां गुडू में चोरी थियल पाणी जो बार सिंध ते विधो पियो वञे। टिरुखे फार्मूले जो सभ खां वधीक नुक़सान सिंध ऐं बलोचिस्तान खे थी रहियो आहे। सिंध जे आबपाशी वारे वज़ीर ॼाम ख़ान शोरो जी पाणी बाबति क़ौमी असेंबली जी स्टैंडिंग कमेटी में ब्रीफिंग। चवे थो इरसा अक्सरियत जी बुनियाद ते फ़ैसिला मढ़ी रहियो आहे। छा सुभाणे अक्सरियत जी बुनियाद ते कालाबाग डैम बि ठाहींदा? इरसा चेयरमैन चयो त जंहिं फार्मूले तहत पाणी ॾिनो पियो वञे उन मुआहिदे जो मां हिसो नाहियां रहियो। पंजाब जे आबपाशी वारे सेक्रेटरी पारां तुनसा ऐं गुडू बैराज जो दौरो कराइण जी आछ कंदे चयो त पाणी चोरी वारे मामले जी जांच लाइ तयारु आहियूं। इजलास में सिंध ऐं पंजाब जे टेक्निकल टीमुनि पारां तुनसा बैराज जे दौरे जो बि फ़ैसिलो। बेएतमादी रिथ खां हिकु ॾींहुं अॻु धमकी ॾिनी वई त फौरी चूंडुनि ते राज़ी थी वञ। ॿी सूरत में मुल्क अंदरि मार्शल लॉ लॻाए छॾींदासीं। पीपुल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो जो इंकिशाफ। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हुकूमत जे वज़ीर असांजे हिकु साथी जी मार्फत धमकी मूं ताईं पहुचाई। इलेक्शन खां नथा डिॼूं पर चूंड सुधारनि खां पोइ चूंडूं थींदियूं। इमरान ख़ान पाण खे मुक़दस ॻऊं सम्झे थो। वेंदे वेंदे जमहूरियत इदारनि खे नुक़सान पहुचायो। बिलावल भुट्टो पारां ग़ैर आइनी ग़ैर जमहूरी क़दमनि में मुलविस माण्हुनि जी निशानदेही लाइ कमीशन जोड़ण जो बि मुतालबो। पाक फ़ौज जो सरबराह अहिड़ो हुअणु घुरिजे जेको अहल ऐं बेदाग हुजे। पाकिस्तान जी फ़ौज असांजे लाइ मोहतरम इदारो आहे। समूरी क़ौम मुल्क जे इस्तेहकाम ऐं हिफ़ाज़त लाइ फ़ौज ॾांहुं वाझाईंदी आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ इस्लामाबाद हाईकोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थी इतिहादी हुकूमत अकेले फ़ैसिला नथी करे सघे। मुल्की मसइलनि जो हल आम चूंडुनि में आहे। मौजूदा हुकूमत खे इमरान ख़ान जे गुनाहनि जी ज़िम्मेवारी पाण मथां न खणणु घुरिजे। इलेक्शन ई मुल्की मसइले जो हल आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ केस 10 महीना थी विया पर अॼु ताईं के सबूत पेश न थी सघिया ऐं केस खे ड्रेग ॾिनी पई वञे। ने वटि मुंहिंजे ख़िलाफ़ सबूत आहिनि त सज़ा ॾिनी वञे।